बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर सीरिया प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊँ है लैला निसार मुसक्कत स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर साफ़ी जिम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन फ्रंट पेज ते सभ खां पहिरीं ख़बर शामिल कंदासीं त पेट्रोलियम जे वज़ीर मुसद्दिक़ मलिक चई छॾियो आहे, ऐलान कयो आहे बाक़ाइदा तौर ते त रूस रियायती अघनि ते पेट्रोल ऐं डीज़ल फ़राहम करण जे लाइ राज़ी थी वियो आहे। इन खां अलावा असीं सियासी मैदान में छा हलचल मची रही आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त इमरान ख़ान जूं जेके ॻाल्हियूं आहिनि ऐं असेंबलियूं टोड़ण वारी जेका ॻाल्हि आहे, जेको मामिलो आहे उहो केसि ताईं पहुतो आहे। ऐं ॿियो पंहिंजे प्रोग्राम में बि इहो सवाल उथारींदासीं ऐं जमाली साहब खां ख़बर वठण जी बि कोशिशि कंदासीं त छा हुकूमत ऐं ऑपोज़िशन जे विच में, यानी PTI खे जंहिंखे असीं ऑपोज़िशन आई गेस चई सघूं पिया, त उन्हनि विच में ॻाल्हियूं हलनि पियूं इलेक्शन ते या असेंबली टुटण ते। जीअं फवाद चौधरी साहब चवनि था त नाणे वारो वज़ीर जेको आहे साग डार साहब उहे वञी मिलिया आहिनि सदर सां, सदर पाकिस्तान सां, ऐं इलेक्शन वारे मामले ते का ॻाल्हि ॿोल थी आहे। सो वधीक ख़बरूं जेके आहिनि उहे यकीनन जमाली साहब वटि हूंदियूं। जमाली साहब शुरूआत करे वठूं था, मुल्की मईशत ते ॻाल्हि कयूं पिया त मुल्की मईशत जा जेके हाल आहिनि छा उहे बेहाल लॻा पिया आहिनि, बहितरी जी तरफ़ वञूं पिया न पिया वञूं? मईशत जी ख़बर खां पहिरियों स्टार्ट करे वठूं था। ऐं हीअ जेकी ख़बर आहे ॾाढी मस्बत आहे त रूस राज़ी थी वियो आहे घटि अघनि ते पेट्रोलियम ऐं डीज़ल मुहैया करण ते। ॾिसो, सभ खां पहिरियों त इन में को शक न आहे त मईशत में असांजी पोज़ीशन कुझु बहितर कान्हे ऐं मुआशी मैदान में असां काफ़ी पुठिते रहिजी विया आहियूं पंहिंजी पाड़ेसरनि कंट्रियुनि खां बि। ऐं जेकी फ्लक्चुएशन मां सम्झां थो त अनस्टेबिलिटी जे करे जेको मुल्क में कूड़ो प्रोपेगेंडा, सोशल मीडिया ते कूड़ियूं ख़बरूं, उन सां काफ़ी घणो नुक़सानु थी चुको आहे असांजे मुल्क जो। सियासत सां ॾिसो, हाणे कल्ह अॼु तव्हां ॾिसो त पेट्रोलियम मिनिस्टर ऐलान कयो था असां जेको आहे रशिया खां तेल वठी रहिया आहियूं ऐं उहो एग्री थी वियो आहे। कल्ह राति तव्हां ट्विटर ते ॾिसो त PTI जे वर्करनि जेको आहे तूफ़ान जेको आहे त तूफ़ान मचाए ॾिनो त मुल्क में पैसा न आहिनि, मुल्क में हीअं थियण वारो आहे, हू थियणो आहे। त इहे जेके मां सम्झां थो इहे अनासिर आहिनि, इहे आहिनि बेसिकली मुल्क जा दुश्मन अनासिर। त जेकॾहिं तव्हांखे सियासत करणी बि हूंदी आहे त तव्हां पंहिंजे मुल्क जे सियासी माहौल खे ॾिसी करे ऐं पंहिंजे पंहिंजे हिसे जी सियासत कंदा आहियो। कॾहिं बि पंहिंजी सियासत जी ख़ातिर तव्हां मुल्क खे दाव ते न लॻाईंदा आहियो। ऐं माज़ी में असां कॾहिं ईअं ॾिठो ई कान्हे। ॾिसो न, हुकूमतूं अलाए केतिरियूं आयूं आहिनि ऐं वयूं आहिनि, वज़ीर आज़म अलाए केतिरा आया ऐं विया आहिनि, पर कॾहिं बि कंहिं ईअं मईशत खे डैमेज करण जो जेको आहे को प्लान न कयो। छो त ई त मिफ्ता इस्माइल साहब जेको अॻूणो नाणे वारो वज़ीर आहे ऐं नून लीग सां पाण हू लाॻापियल आहिनि, हू पाण चवनि पिया त पाकिस्तान जेको आहे, काल्ह असांजे प्रोग्राम में इहा थोरी ॻाल्हि खे रहिजी वई हुई त पाकिस्तान डिफॉल्ट जे रिस्क ते आहे। ॾिसो, मुफ्ता इस्माइल साहब हिकिड़ो बिज़नेसमैन आहे, पार्टी ज़ाहिर आहे हुनजी आहे मुस्लिम लीग नून, ऐं उनखे उन्हनि वज़ीर ख़ज़ाना बि बणायो। हाणे साहब जी कुर्सी जेको आहे निकिरी वई आहे त हर माण्हू हिते पंहिंजी, मां चवां थो न, हर माण्हू पंहिंजी पंहिंजी मंतक जे मुताबिक़ हू कुल कुल त कान्हे न, हू जेको आहे उनजी अहिड़ी कहिड़ी क्रेडिबिलिटी आहे जो हू को मइशी जेको आहे मुआशतदान आहे। मुफ्ता इस्माइल जी पाकिस्तान में ॾिसो न, इहो ई मसइलो आहे न त अनफिट माण्हू खे कहिड़ी जॻह ते लॻाईंदा आहिनि। हिन मुल्क में असां सां वॾो इहो ई प्रॉब्लम आहे त जेको राइट जॉब जे लाइ राइट माण्हू आहे उनखे राइट जॻह ते न लॻायो वेंदो आहे। हाणे मुफ्ता इस्माइल जेको आहे हिकिड़ी खट मिठड़नि जी जेकी फैक्ट्री हूंदी आहे उन्हनि जो मालिक आहे। हाणे जॾहिं तव्हां खट मिठड़नि जी हिकिड़े टॉफिन जी फैक्ट्री जे मालिक खे जेको आहे तव्हां मुल्क जे ख़ज़ाने जो वज़ीर कंदा ऐं वरी जॾहिं हुनखे लाहींदा त ज़ाहिर आहे हुनजी हिकिड़ी मैंटेलिटी आहे पंहिंजे हिसाब सां, ऐं उहो बि नथो चाहे त असल में साग डार बि कामयाबु थिए ऐं हुनजी पंहिंजी मुस्लिम लीग काम थिए थो। छो हुनजी वरी नाकामी थी त उहो कुझु महीननि खां पोइ जेको आहे उहो दरबदर थी वियो। बहरहाल ॾिसो, पाकिस्तान जेको आहे अलाह ताला जे तरफ़ां ॾिनल हिकिड़ी नेमत आहे, हिकिड़ो असां इस्लामी एटमी मुल्क आहे। हिते इहे लावा चाढ़ा ईंदा रहंदा पंहिंजी जाइ ते हर शइ। मईशत जेको आहे तव्हांखे यकीनन जेकी, छो जो असांजी एक्सपोर्ट जेको आहे तमामु घटिजी चुकी आहे ऐं हर शइ असां इम्पोर्ट करे रहिया आहियूं, इन करे इहो बर्डन जेको आहे तमामु घणो आहे। पर असां सां ॾिसो न, मसइला बि केतिरा रहिया। 2 साल हिते कोविड जे करे सूरत हाल ख़राबु रही, वरी उन खां पोइ एॾा ख़तरनाक क़िस्म जा मींहं वसिया ऐं सैलाब आया, उनजे करे असांजी सॼी एग्रीकल्चर, सॼी इकोनॉमी जेको आहे डिस्टर्ब थी वई। उन खां पोइ इमरान ख़ान जी हुकूमत वई आहे त हीउ जेको आहे साह कान थो पटण ॾिए, रोज़ु जेको आहे हिकिड़े नए शोशे सां गॾु जेको आहे मार्केट में अची वेंदो आहे ऐं पूरी कोशिशि कंदो आहे त कंहिं बि तरीक़े सां सियासी मैदान में मुल्क स्टेबल न रहे, इकोनॉमी स्टेबल न रहे। पर उन जे बावजूद बि इन सभिनी हथकंडनि जे बावजूद बि ॾिसो, हिन पहिरीं तारीख़ में जेके हिन फॉर्म फैलायूं त हाणे मुल्क हीअ $1 अरब न ॾेई सघंदो, उहो तव्हांजे साम्हूं आहे। हाणे
बेसिकली आउं तव्हांखे इन मुल्क जी थोरो डायमेंशन जमाल साहब इहो त इकोनॉमी एक्सपर्ट्स बि चवनि पिया त शायद कर्ज़े अदा करण जी सूरत में मुल्क जो हाल नज़र कोन पियो अचे या मुश्किल थी वेंदी कर्ज़े जी अदायगी में। जॾहिं खां असां अखियूं खुलियूं आहिनि हिन दुनिया खे ॾिठो आहे ऐं पंहिंजे मुल्क जी सियासत खे ॾिठी आहे, हमेशह इहो ॿुधंदा आहियूं त हाणे पाकिस्तान डिफॉल्ट थियण वारो आहे, हाणे पाकिस्तान टुटण वारो आहे, हाणे पाकिस्तान जो इहे जेके मफ़ाद परस्त ऐं मौक़े परस्त माण्हू आहिनि इहे हमेशह पाकिस्तान खे कंहिं न कंहिं अहिड़े माहौल में विचोड़े रखंदा आहिनि त जीअं हुननि जी जेको सियासी चूरन आहे उहो जेको आहे खपजंदो रहे। हाणे तव्हां ॾिसो न 8 महीननि खां जॾहिं खां इमरान ख़ान जी हुकूमत वई आहे, मुख़्तलिफ़ यूट्यूबर, मुख़्तलिफ़ ट्विटर हैंडलर्स, मुख़्तलिफ़ इंस्टाग्राम, टिकटॉक ऐं इन क़िस्म जा जेके बि हिननि जा सोशल एक्टिविटिस्ट आहिनि उन्हनि छा चयो 8 महीना अॻु में त हाणे बसि 24 कलाकनि में ई थियण वारो आहे, हाणे 48 कलाक में ई थियण वारो आहे, हाणे हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी अची वई आहे, हाणे जेको आहे उहो असेंबलियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि, हाणे जेको आहे मुल्क दिवालिया थियण वारो आहे, हाणे जेको आहे फलाणो जेको आहे हीउ थियण वारो, उन्हनि मां कुझु बि थियो। असां चयोसीं त इलेक्शन पंहिंजे वक़्त ते थींदा, जेको उहे सभु चवंदा न चटपटियूं ख़बरूं, कूड़ियूं सचूं ख़बरूं हलाए करे रुॻो पंहिंजे इन्हनि खे लाइक्स खपनि, इन्हनि खे पंहिंजा व्यूवर्स खपनि, इन्हनि खे पंहिंजा कमेंट्स खपनि, हे इहो नथा सोचनि त हिननि जी हिन बेवकूफ़ियुनि जे करे, छो जो हिननि खे आउं मस्तु चिटो सम्झंदो आहियां, बेवकूफ़ क़िस्म जा हिननि जा वर्कर ऐं कारकुन ऐं इहे यूट्यूबर ऐं इहे आहिनि जिन खे इहो अहसास ई न आहे त हिननि जी हिननि ॼटकी हरकतुनि जे करे एक्चुअल पाकिस्तान खे केतिरो वॾो नुक़सानु पहुची रहियो आहे। हे इहो सोचे रहिया आहिनि त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता पाकिस्तान खे कुझु थींदो त हिननि जी वरी का यूट्यूब जा इहे यानी मईशत हवाले पे जेके ख़बरूं ॾियनि था या जेको कुझु प्रेडिक्ट कनि था उहो सभु ग़लति आहे। इहे तमामु शयूं मां चवंदो त हिन में कंहिं बि क़िस्म जी काई सदाकत कान्हे। हाणे तव्हांखे आउं ग्राउंड रियलिटी थोरो थोरो करे मईशत जे हवाले से ॿुधायां। अॻिले 2 खां 3 महीननि में इनशाला तव्हां ॾिसंदव त तव्हांजी एग्रीकल्चर ग्रो थींदी ऐं हर शोबे में थींदी। हे जेके माण्हू हरू भरू ॻाल्हियूं था हींअर जेकी तव्हांजी ज़मीन जी जेकी लेवल आहे, जेके माण्हू उल्टियूं सिधियूं ख़बरूं फैलाइनि था उन्हनि खे तव्हां रखो हिकिड़ी तरफ़ ऐं अचण वारा महीना तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हांजी जेकी बि क्रॉप आहे इनशाला उहा टोटल तव्हांखे बम्पर क्रॉप मिलंदी। इन घटि में घटि ऐं सिंध ऐं पंजाब जी ॻाल्हि करे रहियो आहियां हिन वक़्तु, इन में हर क़िस्म जी क्रॉप तव्हांखे इनशाला बम्पर क्रॉप मिलंदी, चाहे उहा कणिक जी हूंदी चाहे उहा का ॿी फसल हूंदी, छो जो हींअर कणिक जो हली रहियो आहे। ऐं जेकी असां जो हिकिड़ो अंदाज़ो आहे जेको मुंहिंजो आहे त बम्पर क्रॉप जी सूरत में इनशाला पाकिस्तान उन मुल्कनि में शामिलु थींदो जो हीअ एक्सपोर्ट कंदासीं असां। ऐं ॾिसो जेसिताणी असां पंहिंजी एक्सपोर्ट खे न वधाईंदासीं, हिकिड़ो इहो नेचुरल अमल आहे त जेसिताणी तव्हां पंहिंजी एक्सपोर्ट खे न वधाईंदव उहा इंपोर्ट खे घटि न कंदव। स्टेक होल्डर्स का उम्मीद ज़ाहिर कनि था, मतलब वाकई में इन ख़बर में असल में हर माण्हू चाहे थो त हुनखे बेनिफिट मिले, हू पाण खे हींअर महकूम मज़लूम साबित करे ऐं कुझु न कुझु बेनिफिट वठण जे चकर में आहिनि, गवर्नमेंटनि खां के सब्सिडाइज़ शयूं मिलनि, उहो सुठी ॻाल्हि आहे, भले उन्हनि खे मिलनि। असां त पाण चाहियूं था त एग्रीकल्चर में तव्हां सब्सिडाइज़ ॿियूं शयूं, तव्हां ॿिज मुफ़्त ॾियो। असां त चऊं था जेकॾहिं हुकूमत ॾेई सघे थी त ॿिज मुफ़्त ॾियनि, दवाऊं मुफ़्त ॾियनि, ट्रैक्टरनि जूं उन्हनि खे फैसिलिटियूं ॾियनि, डीज़ल मुफ़्त ॾियनि, छो जो एग्रीकल्चर कंट्री एग्रीकल्चर जी तव्हांजूं जॾहिं बम्पर क्रॉप्स ईंदियूं त इहे तमामु शयूं तव्हां इंपोर्ट जेके हींअर फलाणी सब्ज़ी त फलाणो फ्रूट त फलाणी चांवर त फलाणो जेको आहे दालूं त फलाणी हीअ शयूं तव्हां ईअं करिया त उहो तव्हां ते लोड घटि थींदो त तव्हां दालूं ज़ाहिर आहे ॿाहिरां घुराए रहिया आहियो न, तव्हां पंहिंजी प्रोडक्ट तव्हां वटि ॾाढो आसानु आहे। असांजा 86 जेके आहिनि चांवर सॼी दुनिया में एक्सपोर्ट थींदा हुआ। असां पंहिंजे मुल्क जी मईशत खे पंहिंजे हथनि सां तबाह कयो आहे। असांजी बेडलक थी वई, न त जेके असांजूं ख़ारकूं इहे सॼी दुनिया में जेको एक्सपोर्ट थींदियूं हुयूं। असांजी जेको आहे असां कणिक एक्सपोर्ट कंदा आहियूं, 2018-17 ताईं बि एक्सपोर्ट कंदा आहियूं। बदकिस्मती असांजा जेके ही वॾियूं वॾियूं तकरीरूं करण वारा ऐं कूड़ ॻाल्हाइण वारा, हाणे तव्हांखे हिकिड़ो मां मिसाल सम्झायां त 2016-17 में असां वॾी तइदाद में यानी कि 10 लख टन त सिर्फ़ु सिंध हुकूमत जेको आहे उहा एक्सपोर्ट कई आहे कणिक, यानी 5 लख टन त असां अफ़गानिस्तान खे बि मोकिली आहे। अहिड़े तरीक़े सां 10 लख टन जेको समुंड जो रस्तो आहे उन जे रस्ते सां असां मोकिली आहे। अहिड़े तरीक़े सां वरी 20 लख टन जेको आहे तक़रीबन शायदि पास्को ऐं पंजाब हुकूमत वग़ैरह मिलाए करे विकिणी। हाणे अहिड़े तरीक़े सां असां खंडु जेको आहे वॾी तइदाद में जेको आहे एक्सपोर्ट कंदा हुआसीं। बदकिस्मती आहे जो पॉलिसी हिननि वटि हुई कान जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत आई, त हाणे जेको ॿाहिरि वञण वारी शइ हुई उहा हिते बि महांगी थी वई आहे, ॿाहिरि बि कान वञी सघी, यानी एक्सपोर्ट बि नथी सघी ऐं उल्टो तव्हां इम्पोर्ट करणु लॻी आहे। हाणे इहा बदकिस्मती आहे पॉलिसीज़ जी ग़लतियूं, छो जो हिननि खे न तजुर्बो हुयो, न ख़बर हुई त एग्रीकल्चर खे कीअं टैकल कजे, कहिड़ी कहिड़ी प्रोडक्ट जो केतिरो ज़ख़ीरो हुजणु घुरिजे, केतिरी ॿाहिरि मोकिलणु घुरिजे, हिननि खे त का सम्झ ई कान ईंदा। हाणे उहो मईशत जो तव्हांजो बेड़ो गर्क थियलु आहे ऑलरेडी, उनखे स्टेबल करण जे लाइ हर फील्ड में तव्हांखे टाइम लॻे। वरी
अलाह जे तरफ़ां बि आहे। पर मौजूदा हुकूमत भी त क्लेम करे रही आहे न, बारिशूं थी वयूं, कंट्रोल करे उहे रहिया जेके आहियूं, असांजी मईशत खे बम्पर ख़राब जो स्टेबलाइज़ असांजो करण हिकिड़ो में। मनसूबो हुयो त अलाह साईं जेको आहे इन में बरकत विझंदो, त उहो बहरहाल बारिशुनि जी बि नज़र थी वयूं, काफ़ी पोखूं ऐं मसला थी विया। पर हिन वक़्तु जेकी ज़मीन जी लेवल असांखे जेके कुझु एक्सपर्ट्स एग्रीकल्चर जा ॿुधाए रहिया आहिनि त तमामु बेस्ट पोज़ीशन आहे हिन अच्छा। वक़्तु। ऐं पूरो यकीन आहे त तव्हां सब्जियूं इनशाला ॿुधाइनि था त तमामु बहितरीन अंदाज़ में थी रहियूं आहिनि हींअर। ऐं अहिड़े तरीक़े सां जेकी असांजी कणिक आहे जिते तमामु घणो डिपेंड कयूं था असां, त उमेदु पूरी इहा ई आहे त तमामु सुठी जेका आहे पैदावार थींदी। ऐं इनशाला हे जेके ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, मां पहिरियों बि चयो त हीअ ॻाल्हियूं कंदा ई रहिजी वेंदा। ऐं इनशाला पाकिस्तान पंहिंजी स्लोली ग्रेजुअली पंहिंजी डगर ते हलंदो रहंदो। ईअं ई पाकिस्तान खे इनशाला कंहिं क़िस्म जो को लोॾो कान्हे। हे सोशल मीडिया जे ज़रिए ईअं बकवास कंदा रहंदा। ऐं पाकिस्तान पंहिंजी जेको बि ज़ाहिर आहे, असां इहो नथा चऊं त असां को तरक़ी याफ़्ता मुल्क बणिजी विया आहियूं या असां वटि अलाए कंहिं जॻह तां नज़र अची सघे थी, पर उहे पर बि असल में तव्हांजी ख़बरूं एनर्जी ॾिसो जा न, जेके प्रोजेक्ट जमाली आहिनि, साहब ज़ाहिर जेके आहे रिस्पॉन्सिबल लॉन्ग पोजीशंस ते टर्म ऑलरेडी जेके आहिनि उहे कनि पिया लॉन्ग न, टर्म ये जेके मनसूबा आहिनि, तव्हांजी एनर्जी जी सेक्टर में तमामु घणो कमु हली रहियो आहे। ऐं इनशाला अचण वारे ॾींहंनि में तव्हांखे उते तमामु घणियूं ख़ुशख़बरूं मिलंदियूं। ऐं जॾहिं तव्हांजो ख़ुशख़बरियूं मईशत जे हवाले सां बिल्कुलु तव्हांखे मिलंदियूं। जॾहिं तव्हांजी बिजली सस्ती पैदा थींदी त ऑटोमेटिक हर शइ में तव्हांखे जेको आहे उहो घटिताई महसूसु थींदी। रूस वारी ख़बर ऐं केतिरी जेको मस्बत फ्यूल आहे जेको आहे जेकॾहिं तव्हांखे सस्तो मिले, सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो पाकिस्तान जे डीज़ल, मफ़ाद सस्तो जे पेट्रोल, ख़ातिर कॾहिं कंहिं बि मुल्क राज़ी सां थी वियो आहे, कंहिं बि ज़ाहिर आहे, क़िस्म जो तरीक़ेकार अमल एग्रीमेंट शुरू उहो त न थिया न। पाकिस्तान जे आवाम जे लाइ बहितर आहे न। जेकॾहिं रूस खां असांखे सस्तो तेल मिले थो त बिल्कुलु वेलकम करणु घुरिजे। इहा ई त तकलीफ़ आहे इमरान ख़ान खे। अच्छा, हो त रुगो ख़्याली पुलाव ठाहींदो न, क्रेडिट उहो छा चवंदो हुयो, मौजूदा हुकूमत खे ॾियणी मां पियो। इहो सोचां पियो त रशिया खां जेको आहे इहो वठणु घुरिजे। यानी हाणे हे सोचींदो रहिजी वियो ऐं ॿी हुकूमत जेको आहे हुन ते एग्रीमेंट पई करणु वञे ऐं उन्हनि ते थियो आहे न। त मसइलो इहो आहे त हुन जूं रुगो ख़्याली पुलाव ॻाल्हियूं हुयूं न। हाणे तव्हांखे प्रैक्टिकली क़दम नज़र अची रहिया आहिनि मुख़्तलिफ़ फील्ड्स में। पर इकोनॉमी का अहिड़ी शइ कान हूंदी आहे जो तव्हां रातो राति जेका हुन ते तरक़ी करे सघो। इकोनॉमी हिकिड़ो स्लोली हिकिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंजे लाइ लॉन्ग टर्म तव्हांखे पॉलिसियूं ठाहिणियूं हूंदियूं आहिनि। तव्हां सनतकारनि खे सहूलियतूं ॾींदव त तव्हांखे हुनजो रिज़ल्ट मिलंदो। जेतिरो हुननि जे इंफ्रास्ट्रक्चर्स में टाइम लॻंदो आहे, जेको असांजो धाबेजी जो जेको इंडस्ट्रियल ज़ोन आहे, जॾहिं उहो ऑपरेशनल थी वेंदो त तव्हां पोइ ॾिसंदा त हिन सूबे जी न हिन मुल्क जी क़िस्मत जेको आहे तब्दीली थी वेंदी। पर उन ते छो जो कम जी रफ़्तार सुस्त आहे, कम जी रफ़्तार खे तेज़ करणु घुरिजे। इहा गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे त जेके इन क़िस्म जा मनसूबा आहिनि, जेके क़ौमी मनसूबा आहिनि, जिन सां पूरी क़ौम तरक़ी कंदी, पूरो मुल्क तरक़ी कंदो, उन्हनि मनसूबनि ते वधि खां वधि तवजो ॾेई ॿियनि मनसूबनि में 19-20 तव्हां करे सघो था, डिले थी सघे थो। पर इहे जेके मनसूबा हूंदा आहिनि तव्हांजी इकोनॉमी खे बूस्ट करण जा डिफॉल्ट जी ख़बरुनि सां गॾोगॾु इहो बि चयो वञे पियो त जेको आहे डॉलर जी बि खोट लॻी पई आहे मार्केट में। पीटीआई जा सीनियर अॻवाणी या जेके अॻूणा फाइनेंस मिनिस्टर्स रही चुका आहिनि उहे इहो सभु चवनि पिया। ॾिसो हुननि जो त कमु ई इहो ई आहे न त पाकिस्तान में न, पर ही ॾिसो न नून लीग जा बि जेके अॻवान आहिनि उहे बि इहे ॻाल्हियूं कनि पिया। नून लीग जो हिकिड़ो ई अॻवान जेका वज़ारत ख़ज़ाना जी कुर्सी हुई आहे न, अॻूणो फाइनेंस मिनिस्टर, मां उहो ई चवां पियो त उहो तव्हांखे मूं एक्सप्लेन कयो त हुनजी खट मिठड़नि जी फैक्ट्री आहे। अच्छा, उहो पंहिंजो रोज़ ग़लती कई हुई उन्हनि खे फाइनेंस मिनिस्टर ठाही करे। उहो ॾिसो इहो ई त आहे त प्रॉपर माण्हू खे प्रॉपर पोस्ट ते न लॻाइण जा इहे नतीजा निकिरंदा आहिनि। ऐं हुनजी जेको पंहिंजी फ्रस्ट्रेशन आहे जेको वज़ारत ख़ज़ाना तां वियो आहे, उन फ्रस्ट्रेशन खे मां सम्झां थो त अच्छा इहो हिन सां इसाक़दार बि कयो त इहो हिननि में मकाफ़ात अमल आहे त जॾहिं ही बि वज़ीर हो त उन वक़्त में इसाक़दार जा बि इन क़िस्म जा बयान अची रहिया हुआ त हाणे ही हिक ॿिए सां हिसाब किताब था कनि न। त इन सिलसिले जे हिसाब किताब सां असांखे त को प्रॉब्लम कान्हे। असां चऊं था त जेके मुल्की तरक़ी जा मनसूबा आहिनि, ख़ासि तौर ते जीअं मां इंडस्ट्रियल ज़ोन्स जी ॻाल्हि कई, छो जो तव्हांजो मुल्क तरक़ी हिकिड़ी सूरत में कंदो। ॿ उन जा मेजर कंपोनेंट आहिनि। हिकिड़ो आहे तव्हांजी एग्रीकल्चर जेको आहे बूस्ट थिए ऐं क्रॉप्स में अलाह साईं तव्हां बरकत विझे ऐं सुठियूं थियनि। ॿियो तव्हांजी हर क़िस्म जी इंडस्ट्री जेको आहे उहो बहितर अंदाज़ में हले त जीअं तव्हां वधि खां वधि शयूं एक्सपोर्ट करे सघो ऐं इम्पोर्ट करण वारियुनि शयुनि खे तव्हां सां घटि करे सघो त हीअ ऑटोमेटिक इकोनॉमी ग्रो कंदी न। हाणे हीअ त पॉलिसियूं ज़ाहिर आहे हुकूमत जो कमु आहे। हुकूमत सूबनि ते बि तवजो ॾिए, हुकूमत सूबनि खे मां सम्झां थो त डायरेक्शन ॾिए, त पीरियड ॾिए, टाइम पीरियड ॾिए त हेतिरे वक़्त में ही मनसूबा जेके मुल्की मफ़ाद जे लाइ आहिनि उन्हनि खे पाए तकमील ताईं पहुचे न। ॾिसो अञा ताईं असां कागज़ी कार्रवाइनि में फाथल हूंदा आहियूं। असां वटि हींअर रातो राति इनकलाबी तरीक़े सां कमु करण जी ज़रूरत आहे। तव्हां इमीडिएट जेको आहे बुनियादी फैसिलिटीज़ उन्हनि मनसूबनि ताईं पहुचायो, उनजे लाइ वर्किंग तेज़ कयो न। हिते सुस्त रवी सां हुजण जे करे असांखे वॾा नुक़सान थींदा आहिनि। ऐं इहो ई मसइलो हूंदो आहे त गुड गवर्नेंस जी कमी जे हुजण जे करे
प्रॉपर माण्हू प्रॉपर जगह ते न हुजण जे करे इहे प्रॉब्लम्स क्रिएट थींदा आहिनि। न त पोटेंशियल तमामु घणो आहे पाकिस्तान में। पाकिस्तान हिन ख़िते जो मां सम्झां थो हेतिरो ताक़तवर मुल्क हुयो जो असां तव्हां जेके अॼु ताक़तवर ऐं सुपर पावर मुल्क बणियल आहिनि, इन्हनि सभिनी खे मुख़्तलिफ़ टेक्नोलॉजीज़ में असां ॿुधाईंदा हुआसीं। पाकिस्तान ॿुधाईंदो हो त तव्हांखे एयरलाइन कीअं हलाइणी आहे, त तव्हांखे जेको आहे उहो लोन कीअं ॾींदासीं, त तव्हांजो जेको आहे इंतज़ामी मामला कीअं हलंदा ऐं तव्हांजे जेको आहे हर मामलनि में पाकिस्तान जेको आहे दुनिया खे जेको आहे सपोर्ट कंदो रहियो। बदकिस्मती सां असां बहरहाल पुठिते आहियूं। हाणे असांखे पंहिंजी उन ग़लतियुनि जो बि एतिराफ़ आहे ऐं हर सतह ते ग़लतियुनि जो एतिराफ़ करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ इदारा बि पंहिंजी ग़लतियुनि जो एतिराफ़ करे रहिया आहिनि, सियासतदान बि करे रहिया आहिनि। पर हाणे ठीकु आहे, ग़लतियूं थी वियूं, ग़लतियुनि खां सबक़ सिखनि ऐं हाणे स्पीड में वठनि ऐं ॾींहुं राति। मां त चयो त 2 साल जे लाइ हिन मुल्क में मईशत जे हवाले सां एमरजेंसी हिननि खे नाफ़िज़ करणु घुरिजे त ॿियूं सभु शयूं हिकु साइड ते हुजनि ऐं जेके सनतूं आहिनि उन्हनि ते फोकस करे उन्हनि जी प्रोडक्शन खे वधाइण जे लाइ सनतकारनि खे मदद करणु। पेट्रोल घटि ॾींदी जमाली साहब, जेकरे अग्री थी वियो आहे रूस, त पोइ ही अमल हाणे केतिरो उन में केतिरो हिनखे स्पीडिफाई कंदा? ऐं ज़ाहिर आहे त ही हिते बि पेट्रोल में घटाई आणींदा, पेट्रोल जी क़ीमत रूस एग्री बि थी वियो त जेके हिननि जा प्रोसीजर्स आहिनि उहे एतिरा लॉन्ग्स हूंदा आहिनि जो उन में एटलीस्ट 2 खां 3 महीना हिन प्रोसीजर्स में लॻंदा आहिनि। अच्छा, यानी पोइ उन सां ही घटि बि त सही न प्राइस? ज़ाहिर आहे जेकॾहिं फ्यूल जो रेट तमामु घटि थी वियो त हींअर असांखे सभिनी खां वधीक जेको आहे महांगाई बिजली जी सूरत में आहे। बिजली जी सूरत में फ्यूल महांगी हुजण जे करे असांजी बिजली महांगी थी पैदा थिए। जॾहिं बिजली महांगी थी पैदा थिए त हर क़िस्म जी प्रोडक्ट जेको आहे तव्हांजी महांगी थी थिए। हाणे इहो कुदरती जेको आहे हिकिड़ो मसइलो आहे त जेकॾहिं असां हिन बिजली खे सस्तो पैदा करण में कामयाबु थी वञूं, जेके असां वटि इलाही टेक्नोलॉजीज़ आहिनि ऐं असां वटि त हर क़िस्म जी अलाह सां निमत ॾिनी आहे न। मां त चवंदो न फ्यूल खां अलावा जीअं हाणे कोयले ते असां बिजली पैदा करे रहिया आहियूं, इनखे वधि खां वधि वधाइनि, पर ज़ाहिर आहे वॾा मनसूबा आहिनि, टाइम लॻंदो। इन खां अलावा जेको आहे विंड एनर्जी आहे, सोलर आहे, हर क़िस्म जी असां वटि कॉरिडोर्स मौजूदु आहिनि। वधि खां वधि हुकूमतनि खे घुरिजे त इन फैक्टर्स में सहूलियतूं ॾेई माण्हुनि खे सस्ती बिजली प्रोवाइड कंदा त हीअ जेकी बाक़ी हर क़िस्म जी प्रोडक्ट आहे। जीअं हाणे ॾिसो न कंहिं ज़माने में ट्यूबवेल केॾी तकलीफ़ हूंदी हुई, पर हाणे जिते जिते ट्यूबवेल्स त सोलर लॻी वियो आहे त माण्हुनि खे केॾी सहूलियत थी वई आहे। अहिड़े तरीक़े सां ॿियूं जेके असांजूं शयूं आहिनि जेके एग्रीकल्चर में इस्तेमालु थियूं थियनि या जेके इंडस्ट्रियूं असांजूं हली रहियूं आहिनि, उन्हनि खे इन्हनि शयुनि जे लाइ इस्तेमालु करे असां कचिरे सां बिजली पैदा करे सघूं था। दुनिया कचिरे सां बिजली पैदा करे रही आहे। त असांखे जेके इहे उहे प्रोजेक्ट आहिनि जेके तव्हांजी मुल्क जी इकोनॉमी खे बूस्ट कंदा आहिनि। त हाणे इहा हुकूमतनि जी सुस्ती आहे, पता नहीं ख़बर न आहे, मूंखे सम्झ में नथो अचे। नाइली आहे जॾहिं हर शइ असांजे मुल्क में मौजूदु आहे, माण्हू मौजूदु आहिनि, फाइनेंसर मौजूदु आहिनि, टेक्नोलॉजी मौजूदु आहे, कमु करणु चाहींदा माण्हू, पोइ ई छो थो डिले थिए? इहा हाणे मूंखे पाण सम्झ में नथी अचे त हर शइ में एतिरी डिले छो थो थिए। हाणे इहो त हुकूमत जो कमु आहे न त स्पीड पकड़ाए कम खे। ज़ाहिर असां त पंहिंजी राम कहाणी ॿुधाए सघूं था न, असां हुकूमत खे जेको आहे रिक्वेस्ट करे सघूं था न त हुकूमत जेको आहे हिन तरफ़ तवजो ॾे। मफ़ादनि जे लाइ हिकिड़े पेज ते बि त थी सघनि था, त भली उन जा सियासी इख्तिलाफ़ हुजनि। ॾिसो ही जेकी अॼु जेकी हुकूमत आहे हिक तरह सां केतिरो उन में इन्वॉल्व थी करे उन जो रिएक्ट करे हिन वक़्तु जेकी हुकूमत आहे पाकिस्तान में, जेके PDM जी हुकूमत चऊं था, हिक तरह सां इनखे इहा आहे नेशनल गवर्नमेंट। सिवाइ माइनस इमरान ख़ान जे, उहो बि 60% में त उनजी बि हुकूमत आहे। पर हिन वक़्तु जेकी सॼे मुल्क में हुकूमत आहे, हिन में हर पार्टी हुकूमत में मौजूदु आहे। हाणे इन्हनि सभिनी जो ॾिसो इहो ई मसइलो आहे, बेसिकली मसइलो हूंदो आहे नियत जो। जेकॾहिं तव्हांजी नियत ठीकु आहे त पोइ मंज़िल बि आसान थींदी आहे न। नियत तव्हांजी हुजणु घुरिजे त असां कहिड़े तरीक़े सां इहे जेके इंपॉर्टेंट मनसूबा आहिनि, जेके क़ौमी काज़ जा मनसूबा आहिनि, इन में का बि पार्टी रंडक न अटकाए ऐं इन मनसूबनि खे स्पीड हुजे, हिन जो टाइम फ्रेम। हालांकि शहबाज़ शरीफ़ खां मूंखे वॾी उमेदूं हुयूं त हीउ थोरो फास्ट आहे, छो जो पंजाब में सुठो कमु कयो हुयो, पर ज़ाहिर आहे जॾहिं वज़ारत हिननि खे 7 महीना 8 महीना थी विया आहिनि हिननि खे, जंहिंमां ज़ाहिर आहे 6 महीना हिन जा बारिशूं ऐं सैलाब जी नज़र थी आहे, हिन में को शक कान्हे त वॾी तबाही हुई, नसीब जी बि ॻाल्हि हूंदी आहे। बहरहाल जेको थियो असां त चऊं था ठीकु आहे, ख़ैर आहे, पर तव्हां अॻिते वधो न। हाणे तव्हां जेके क़ौमी मनसूबा आहिनि उन्हनि ते स्पीड वधायो त आवाम खे नज़र अचे त भई हा फलाणे मनसूबे ते तव्हांजी रफ़्तार जेको आहे तमामु तेज़ थी वई आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां ठली ॻाल्हियुनि में लॻल हूंदा हाणे ॿीहर तव्हांखे हुकूमत में मसरूफ़ त नज़र न पई अचे, छो त ही हाणे वारो वज़ीर इसाक़ डार सदर सां वञी करे मिलियो आहे ऐं इलेक्शन ते का ॻाल्हि थी आहे, राज़ी थिया आहिनि। फवाद चौधरी जी बॉडी लैंग्वेज मां बि कुझु लॻे पियो त के मामला के थधा थिया आहिनि, पर वरी ॿिए तरफ़ हू इहो बि चवनि पिया त जेसिताईं इलेक्शन जी डेट नथी मिले त असां 20 डिसेंबर ते यानी हाउ असेंबलियूं टोड़े छॾींदासीं।
हाणे ॾिसो इलेक्शन जी डेट त हिननि खे हुननि ॿुधाए छॾी आहे त 12 नवंबर ते या 13 नवंबर ते इलेक्शन थींदा। ही त पोइ बि चवनि था न त मार्च खां डेट त घुरनि त हिननि खे डेट त हुननि ॾेई छॾी न, डेट था घुरनि न, त हुननि खे डेट हुननि ॿुधाए छॾी त 12-13 नवंबर ते इलेक्शन थींदी। न हुकूमत चयो इलेक्शन ते ॻाल्हाइण जे लाइ सो उन्हनि इहा ई चई छॾियो आहे मुलाक़ात में वरी बि हुननि जो हिकिड़ो इहो ही छा बि करे छॾे न इमरान ख़ान, ही ज़हन में रखी छॾे त इलेक्शन या त पंहिंजे वक़्तु थींदा या आइन में हिकिड़ो ॿियो प्रोविज़न आहे त 1 साल लाइ हिन हुकूमत खे एक्सटेंड कयो वञे। हीअ पंहिंजे दिमाग़ में रखी छॾे। असम्बलियूं टोण जूं कॾहिं खां छो जो ज़ाहिर आहे ही जॾहिं खां आयो आहे अञा ताईं तव्हां ॾिसो त क़ौमी असम्बली में जेके हिननि इस्तीफ़ा ॾिना रुॻो स्पीकर वटि नथा वञनि त तस्दीक कनि, छो जो हिननि जूं पघारूं, हिननि जा TADA, हिननि जूं अयाशियूं त सभु लॻियूं पियूं आहिनि न। हाणे इहो ई मसइलो हूंदो आहे त हिननि खे हिननि जी नियत कान्हे इहे सभु उहिदा छॾण जी, पर हिननि जी छा आहे जो मुल्क खे कहिड़े बि तरीक़े सां असां स्टेबिलिटी ॾे वञणु ॾियूं। इमरान ख़ान जी त साज़िश इहा ई आहे त कंहिं बि तरीक़े सां पाकिस्तान जी मईशत ऐं पाकिस्तान जी सियासत, पाकिस्तान जी ख़ारजा पॉलिसी एतिरी डिस्टर्ब रहे जो हुन जी जेकी मक़सदु आहे या जेको बि हुनजो एजेंडा आहे उहो मूंखे न आहे ख़बर, मां इल्ज़ाम नथो लॻणु चाहियां त उहो कंहिंजे एजेंडा ते इहो कमु करे रहियो आहे, पर हुनजो जेको एक्चुअल मक़सदु आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त मां आहियां त पाकिस्तान आहे, मां न आहियां त पाकिस्तान न आहे। मां हुनखे इहो ॿुधाइण थो चाहियां त तूं हुजे या न हुजे, पाकिस्तान इनशाअल्लाह रहंदो, पाकिस्तान जी इकोनॉमी तरक़ी कंदी। पाकिस्तान में इहे लावा चाड़ा असां ॾिसंदा रहिया आहियूं, सियासी हुजनि, मुख़्तलिफ़ पाण में लीडरनि जा झेड़ा हुजनि, असां ॾिसंदा आया आहियूं, पर पाकिस्तान पंहिंजी डगर ते हलंदो रहंदो आहे। अच्छा, इमरान ख़ान इंट्रेस्टिंगली कर्ज़नि जी जो जेको इल्ज़ाम आहे उहो अॼु हिकिड़ी स्टेटमेंट आई आहे ऐं बाक़ाइदा हेडलाइंस में बि इहा ख़बर हली त ॿिनि ख़ानदाननि जे साथियुनि जी फुरलुट मुल्क जो कर्ज़ वधाए छॾियो आहे। पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो कर्ज़ु इमरान ख़ान वरितो हुयो। पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो मां सम्झां थो IMF सां जेको ख़ौफ़नाक, ख़तरनाक ऐं शैतानी मुआहिदो कयो आहे उहो इमरान ख़ान कयो आहे। पाकिस्तान में जेको सभ खां वॾो महांगाई जो तूफ़ान आयो उहो हिन जे IMF सां मुआहिदे जे नतीजे में आयो। पाकिस्तान में जेकॾहिं अॼु अवाम महांगाई जे हेठि तले दॿियल आहे त उनजो ज़िमेदार इमरान ख़ान आहे। हिन जेके शर्तूं IMF सां रखियूं आहिनि, पाकिस्तान जी तारीख़ में को अहिड़ो सियासतदान न हो जेको हुन जी ज़रूरत बि करे सघे हा जेको वञी हीउ करियो आहे, छो जो हीउ बेसिकली हिननि जो जेको दिमाग़ु आहे उहो न त सियासी आहे, न हिन खे को अकुल फ़हम आहे हुकूमत हलाइण जो। हिन 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 खे सिर्फ़ु डिक्टेटरशिप जो तरीक़ेकार जी ख़बर आहे, छो जो जेकॾहिं तव्हां हिन जी क्रिकेट जी दुनिया जी हिस्ट्री बि खणो त हीअ बार बार उहो हवाला ॾींदो आहे त मां जॾहिं 10 साल हुउसि त मां कंहिंजी न ॿुधंदो हुउसि। इट मीन्स त हीउ हिकिड़ो डिक्टेटर हो ऐं कंहिंजी न ॿुधंदो हुयो। त हीउ हुन हुकूमत खे बि ईअं ई सोचे पियो त मां हिन हुकूमत जो को डिक्टेटर या बादशाह या जेको आहे उहो अच्छा उहे ॻाल्हियूं इसहाक डार बि करे रहियो आहे त मां IMF जी डिक्टेशन ते सफ़ा बि न हलंदसि ऐं जेको मुल्क जी बहितरी में हूंदो उहो कंदासीं। हाणे तव्हां ॾिसो न जेको हीउ मुआहिदो करायो आहे त हमेशह यादि रखो इहो IMF हुजे या दुनिया जो कहिड़ो बि ॿियो मुल्क हुजे, यानी जंहिंखे असां बैनुल मुल्क मुआहिदो चवंदा आहियूं, कंहिं बि मुल्क सां जॾहिं तव्हां मुआहिदो कंदा आहियो त तव्हां उनखे फौरी तौर ते उन ते तव्हांखे अमल करिणो आहे। ॿी हुकूमत अची वञे उहा दस्तबरदार नथी थी सघे, उनजा रिपरकशन्स आहिनि, तव्हां ते पाबंदियूं लॻी सघनि थियूं, तव्हांजे फ्यूचर जा तव्हांजा लाइ तमामु घणा मसइला थींदा आहिनि। छो जो उहो न हूंदो आहे त हीअ हुकूमत जो वज़ीर आज़म या फलाणी हुकूमत जो वज़ीर आज़म, उहो मुल्क टू मुल्क जो एग्रीमेंट आहे। ऐं IMF त सॼी दुनिया जे मुल्कनि जो हिकिड़ो कंसोर्शियम ठहियलु आहे, उन सां मक़सदु थियलु मुआहिदे तां तव्हां कीअं बिटरे करे सघो था या कीअं उनखे हिन इहे ई हरकतूं कयूं त जेको 10 रुपया न घटि कयो हुयो उन जा रिपरकशन हिन वक़्त ताईं हली रहिया आहिनि। त हाणे ॾिसो न कॾहिं बि तव्हां कंहिं पहिरियों त हीअ चवंदो त मां IMF वटि वेंदुमि ख़ुदकुशी कंदुमि, पर हिन ख़ुदकुशी त न कई। ऐं एॾो ख़ौफ़नाक मुआहिदो जेको इमरान ख़ान जी हुकूमत में थियो आहे उहो उनखे त ट्रांसलेट करे उर्दू, सिंधी जेके असांजूं ॿियूं ज़बानूं आहिनि क़ौमी, उन्हनि में खपे त सभिनी ज़बानुनि में जेको हिन एग्रीमेंट कयो आहे IMF सां उनजो तर्जुमो करे हिननि जो सिग्नेचर सां गॾु हिननि खे हलाइणु घुरिजे चैनलनि ते। पर हू बैलेंस ये कंदा रहे न उनके का परवाह कोने का IMF जी डिक्टेशन ते कोन दा IMF का रिटर्न कोन पाया। मसलो इहो ई आहे। सिमिलरली इसहाक डार जो भी सालियूं ॻाल्हियूं आहिनि त असीं बयान डिपेंडेंट पंहिंजी जाइ ते इसहाक डार हुजे या केर बि हुजे, जेकॾहिं तव्हां IMF सां हिकिड़ो पैक्ट कंहिं बि हुकूमत करे छॾियो आहे त उनते अमल दरामद तव्हांखे करिणो पवंदो। हा जेकॾहिं हिन हुकूमत खे बि भोगणो पवे पियो तव्हां न हुननि खे हूंदो आहे पंहिंजी आमदनी जो मसलो, त तव्हांखे उन्हनि हिकिड़ो लोन ॾिनो आहे, उनजी रिकवरी जो प्रोसीजर हूंदो आहे त असीं ऐं रिकवरी तव्हांखे असां हिन हेड खां ॾींदासीं। सही आहे। हाणे जेकॾहिं इसहाक डार उहा सभिनी खां सवली हेड कहिड़ी आहे, उहा इहा फ्यूल। पंहिंजो फ्यूल खे में हेतिरी लेवी लॻाए छॾंदासीं, हेतिरो टैक्स वधाए छॾंदासीं त तव्हांजा पैसा हितां अची वेंदा न। सभ खां आसान
तरीक़ो सही इहो आहे। फ्यूल ऐं बिजली ॿ जेके ईज़ी वे आउट आहिनि, छो जो ज़ाहिर आहे हर माण्हू इन ॿिन्ही खे घणो यूज़ थो करे। बाक़ी तव्हांजा वे आउट थोरा ॾुखिया हूंदा आहिनि। हाणे इहो त हिननि जी क्रेडिबिलिटी हूंदी न, या हिननि जो पंहिंजो ज़हन हूंदो त जेकॾहिं ही इनकम ऑफ सोर्स जेको ॿियो अहिड़ो रस्तो IMF खे ॾेखारे ऐं उनखे कन्विंस कनि त हिन रस्ते खे तव्हां छॾे करे ऐं हीउ जेको रस्तो आहे इन सां जेको तव्हांजो मोटिव्स आहिनि, यानी कि तव्हांखे जेको असांखे पैसा वापसि करणु, IMF जो त हिकिड़ो ई मोटिव आहे न, हुते खां पैसा ॾिए थो, इंट्रस्ट सां गॾु पैसा वापसि वठे थो, बसि इहो हुनजो मोटिव आहे। त हीउ जेको तव्हांजो मोटिव आहे उहो हिन रस्ते जे बजाए, हिन सां असांखे पब्लिक में तकलीफ़ थी थिए, पर तव्हांजो असां मसइलो हल कंदासीं पर हिन रस्ते खां, ऐं उहो बि जॾहिं IMF कन्विंस थिए तव्हां सां, जेकॾहिं कन्विंस थी वियो त पोइ तव्हां उहो रस्तो इख़्तियार करे, ऐं जेकॾहिं कन्विंस न थियो त पोइ तव्हां ते बाइंडिंग आहे त जेको तव्हां मुआइदो कयल आहे उन ते ई तव्हांखे अमल दरामद करिणो आहे। त हीउ जेको ख़ौफ़नाक इमरान ख़ान मुआइदो करे आयो आहे उहो जेकॾहिं उन सूरत में अमल दरामद करे त तव्हांखे अॼु आउं ॿुधाए छॾियां त हिन पेट्रोल जी क़ीमत 300 रुपया लीटर हुजणु घुरिजे आहे। अॼु जी तारीख़ जी आउं ॻाल्हि थो कयां, हे त हुकूमत खे मां इन करे इन्हनि ते थोरो हल्को तनक़ीद कंदो आहियां, इसहाक डार ते या PDM जी हुकूमत आहे त उहे एग्रीमेंट असांजा ॾिठल आहिनि, पढ़ियल आहिनि। इन करे असां चऊं था त जेकॾहिं अॼु उन एग्रीमेंट जी बुनियाद ते अमल दरामद थिया त हिन मुल्क में हिन वक़्तु जंहिं वक़्तु असां प्रोग्राम करे रहिया आहियूं 300 रुपया लीटर जी क़ीमत हुजणु घुरिजे आहे। ऐं जीअं बिजली जे बिलनि ते हींअर ही शोर शराबो मचाए रहिया आहिनि, इहो बिजली जो बिल 55 रुपए फी यूनिट हुजणु घुरिजे आहे जेकॾहिं तव्हां उन्हनि मुआइदनि ते पूरे अमल दरामद कयो। त हिन इमरान ख़ान त हिन मुल्क सां उहा वेसाघाती कई आहे जंहिं मां सम्झां थो पाकिस्तान जी तारीख़ में कंहिं न कई आहे, पर छो जो हे पंहिंजे सोशल मीडिया कूड़ियूं ख़बरूं कूड़ी उन्हनि जे करे अवाम खे वरगलाए रहियो आहे। ऐं हुकूमत जी कमज़ोरी इहा आहे त हिन जी जेके एक्चुअल शयूं आहिनि कुझु हद ताईं हुकूमत करे रही आहे, पर हिननि छो जो सोशल मीडिया जे ज़रिए हर माण्हू ते एतिरा एलिगेशन्स लॻाए छॾिया, हर इदारे ते एतिरा एलिगेशन्स लॻाए छॾिया जो डिफेंसिव थी विया बजाए जो ऑफेंसिव थियनि आहे। ऐं हिन जा काला कारनामा काला करतूत क़ौम जे साम्हूं रखनि हा त हिन कहिड़े कहिड़े मद में कहिड़ो कहिड़ो मुआइदो कयो आहे। सिर्फ़ु इहो ई मुआइदो कान्हे, इन खां अलावा बेताशा अहिड़ा मुआइदा जेके इन करे विया आहे। इन खां अलावा जेके दवाउनि जूं क़ीमतूं 500% उहे हर भर वधी वयूं छा हिन जी हुकूमत में, जो दवाउनि जूं क़ीमत उहा जेकी माफ़िया आहे मेडिसन माफ़िया उनखे जेको आहे प्रॉफिट ॾेई ऐं ॿ हिन जा एजेंट जेके आहे उन्हनि जे ज़रिए अरबे रुपया वन गो में हासिल कया। अहिड़े तरीक़े सां शुगर माफ़िया जे पुठियां बि इमरान ख़ान ऐं उनजी टीम हुई। शुगर माफ़िया जो क्लेम बि कंदी रही न जमाली साहब ते ग़लतियुनि खे अची करे फिक्स कंदा, जेके जेके पोइ हुकूमत करे वई आहे नुक़सान त उनखे अची करे उन्हनि बार बार क्लेम कयो त असीं अची करे फिक्स कंदासीं, उनखे रेगुलेट करणु नथो अचे त असीं रेगुलेट कंदासीं, चेक एंड बैलेंस या व्हाटएवर जेको त मुसलसिल हू कंदा रहिया, महांगाई खे कंट्रोल कंदा, पेट्रोल डॉलर खे हेठि आणींदा। चोरियुनि खे बचाइण जे करे हिकिड़ो प्रोपेगेंडा कयो, आज़ादी गुलामी अमेरिका फलाणो मां रशिया खां, हीउ सॼो जो ड्रामो हुयो। न त तोशाखाना जो चोरी साबित चोरी आहे जिते हिनखे सज़ा थियणु घुरिजे ऐं नाइल थिए हमेशह जे लाइ, फॉरेन फंडेड साबित चोरी आहे जंहिंमें ही नाइल थींदो, मालम जब्बा साबित चोरी आहे जंहिंमें ही नाइल थींदो, अरेस्ट थींदो ऐं हिननि खां रिकवरी थींदी। मेट्रो पिशावर साबित चोरी आहे, रिंग रोड केस साबित चोरी आहे। हिन जेके चोरियूं कयूं आहिनि उहे साबित ई आहिनि, पर मसइलो इहो आहे त हिन हाइप क्रिएट करे असांजी आवाम जी ऐं ख़ासि तौर ते यूथ जे ज़हननि में इहो हिकिड़ो मनफ़ी प्रोपेगेंडा भरे छॾियो त मां तव्हांजी को आज़ादी ऐं ग़ुलामी जी जंग विड़ी रहियो आहियां। असांजी ज़ाहिर आहे हिकिड़ी जज़्बाती नौजवान नसल आहे, उहा ट्विटर ते ऐं हुन सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते जेको आहे उहा उन्हनि खे सपोर्ट कई ऐं जेके असांजा ओवरसीज़ आहिनि, छो जो ज़ाहिर आहे कंहिंखे बि हिन जे कारण करतूतनि जे बारे में सही तरीक़े सां आगाह न करे सघिया। हिन जे राइट ऐं लेफ्ट ते तव्हां ॾिसो त माण्हू कहिड़ा आहिनि, अली ज़ैदी, इमरान इस्माइल, गंडापुरी, बोज़दार, यानी ॾिसो माण्हू जी टीम जी शाख कंहिंखां थींदी आहे, ज़ाहिर आहे उनजी टीम खां थींदी आहे। हिकिड़ो जेकॾहिं कैप्टन आहे त उनजी जेकी टीम आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदी आहे त हिन सां कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। हाणे इमरान ख़ान जा माण्हू ॾिसो न कहिड़ा आहिनि, सॼे पाकिस्तान जी आउं ॻाल्हि थो कयां, चाहे सिंध में या KP में या पंजाब में या कहिड़ी बि जॻह ते। ऐं वज़ीर आज़म वरी कश्मीर वारो ॾिसो जेको ॾींहं जो बि ड्रंक आहे जेको तव्हांखे TV ते नज़र ईंदो आहे। हिन जी सॼा जेके हिन जा रखियल, यानी कि जंहिं टीम जो ई पाण खे कप्तान थो चए त हिन जा जेके बि खिलाड़ी सॼे हिन मुल्क में रखियल हुआ मुख़्तलिफ़ उहिदनि ते, उहे सभु या त कोकेनी पार्टी या ड्रंक पार्टी, या मां त सभिनी जी मिसाल थो ॾियां जेके तव्हांखे TV ते नज़र ईंदा आहिनि ऐं राति जो कमरनि में ऐं कमेटी रूमनि में बि तव्हांखे कारा चश्मा पाए जेका मीटिंगूं कंदा आहिनि। बशमूल इमरान ख़ान जे मूंखे ॿुधायो हिन स्टूडियो में वेठा आहियूं, हिते असां कारा चश्मा पाए करे प्रोग्राम कंदासीं त ज़ाहिर आहे तव्हांजूं अखियूं जेके आहिनि उहे ॿुधाईंदियूं आहिनि त तव्हां कहिड़ी पोज़ीशन में आहियो, त उहे अखियूं तव्हां आवाम खां लिकाईंदा आहियो। ऐं कारनि उन मीटिंगनि में कमेटी रूमनि में कॉन्फ्रेंस रूम में वेही करे कारा शीशा तव्हां खुलेआम ॾिसो, 100 वीडियो तव्हांखे गूगल ते मिली वेंदियूं।
सिर्फ़ चाहे PTI इमरान इस्माइल इहे ई आहिनि न हिन मुल्क में नशे जी पार्टी त हिकिड़ी आई आहे। अच्छा इन खां अलावा जेके बि आहिनि ॾिसो मां इहो नथो चवां त ॿियो इहो बि चलो उन्हनि जो पंहिंजो ज़ाती मसइलो आहे त जेको वञी धूड़ पाइनि असांजो कहिड़ो तालुक़ ॿिया बि कंदा हूंदा असांजो उन्हनि सां बि को तालुक़ कान्हे। सुवाल इहो आहे त तव्हां आवाम सां खेॾिया आहियो तव्हां हिन मुल्क सां खेॾिया आहियो इन जो हिसाबु हिननि खे ॾियणो पवंदो। या जेके ऐं अहिड़ा अॼु मुआहिदा ताईं करे तव्हां विया आहिनि, जेको आहे मुल्क जे कूड़ नुक़सान ॻाल्हाए रहिया आहियो पहुचाइनि था त ज़ाहिर हिननि खां आहे, जेकॾहिं हुन ते के त सवाल ॻाल्हि थींदी। पुछो न हिननि खां तव्हां पुछो फॉरेन फंडिंग कोई जवाबु न ॾींदा। तव्हां हिननि खां पुछो तोशाखाना कोई जवाबु चवंदा ॿिए बि कई अरे भाई ॿियो चोर हुयो मञोसीं तूं छा ला तूं त सादी कामीन बणिजी आहे हिन मुल्क में जी छो त तूं छाजे तव्हां लाइ शुरू चोरी में कयो आहे? करप्शन जी ॻाल्हि कंदा हाणे रहियो, इहो आहे न त हिन सच्चाई जेके ईमानदारी जी चवंदो हो कोई 20% केसेस ते तव्हां ते ॾींदा अची पिया आहिनि, 50% ज़ाहिर जो तव्हां कानून खां आहे असां 20% ते वरी पाण सभु चोरी करे। ऐं पाकिस्तान जी तारीख़ में हिकिड़ो लीडर मूंखे अहिड़ो ॿुधायो भले जिते वञणु इल्ज़ाम लॻा अॼु ताईं वञी साबित कनि अदालतुनि में असांखे कोई एतिराज़ कान्हे। पाकिस्तान जी तारीख़ में तव्हांखे वाहिद लीडर मिलंदो जंहिं तोशाखाना जा तोहफ़ा वठी सेल कया आहिनि मार्केट में। यानी जेकॾहिं हुन जो बि त रीज़न इहो ई ॾियनि था न त ॿियनि जी ॿियनि ॻाल्हियूं तव्हां सियासतदाननि ॾिसो न। कयो मां आसिफ ज़रदारी अॼु ताईं- जे लाइ हू चवंदा रहिया त हुननि बि अॼु विकिरो ताईं हिकिड़ो गिफ्ट्स, सियासतदान तोशाखाना ॿुधायो वारियूं। जंहिं जी तव्हां वटि इहा रिपोर्ट करे डिस्क्लोज़ थी हुजे त हिन इहा फलाणी शइ तोशाखाना मां वठी करे वरी मार्केट में सेल कई हुजे। भई जेकॾहिं तव्हांखे उहो आहे ई तोशाखाना जो मक़सदु आहे जेकॾहिं तव्हांखे का शइ बणे थी त जेको बि हुनजो टर्म्स ऑफ रेफरेंस आहे उहा पंहिंजे लाइ रखंदा न। हाणे हीअ त पाकिस्तान जी तारीख़ जो वाहिद वज़ीर आज़म ऐं वाहिद जेको सम्झे थो त मां NRO 2 जी उहा ॻाल्हि करे पियो इमरान ख़ान त NRO 2 पहिरीं खां वधीक शर्मनाक आहे, पहिरियां खां वधीक शर्मनाक आहे। NRO 1 जमानी साहब कहिड़ो हुयो? कंहिंखे ॾिनो वियो? NRO त ई घुरी रहियो आहे पंहिंजी हू नसबी चवंदा चोरनि खे NRO लिकाइण जे 2 लाइ। शर्मनाक आहे जंहिं पहिरें NRO खां। जंहिं केस जी जेकॾहिं फैसला अचणु शुरू थिया न कहिड़े बि जेके ते हींअर केस हलंदा फॉरेन फंडिंग हर केस में हिनखे सज़ा थियणी आहे। छो मां चवां थो न इहे प्रूफ्ड केस आहिनि ऐं जेकी ऐं सिमिलरली ॿियनि पार्टीज़ जा बि त केसेस आहिनि जमानी साहब चवंदो जंहिंमें न अगरि प्रूफ थियनि त सज़ा ॾिसो थी हीउ सघे। इल्ज़ाम छा लॻाईंदो त नवाज़ शरीफ़ वारनि या ABCD जेको आहे पंहिंजा ॿार ॿाहिरि मोकिले प्रॉपर्टियूं आहिनि त पोइ तुंहिंजी फराह गोगी ते बि त इल्ज़ाम आहिनि पोइ तूं छो ॿाहिरि भॼाए छॾियो आहे? अच्छा जॾहिं त हुकूमत तुंहिंजी आहे पंजाब में, KP में तुंहिंजी हुकूमत आहे, गिलगित बल्तिस्तान में तुंहिंजी हुकूमत आहे, कश्मीर में तुंहिंजी, तूं छो भॼायो आहे जेकॾहिं तूं सादिक अमीन चोर कान्हीं त गिल्टी आहे न। हिन ख़बर आहे हालांकि हुकूमतूं बि पंहिंजूं अथसि हुन सूबनि में पर बि ख़ौफ़ दिलि जो त फराह गोगी किथे बादाम गवाह न थी वञे। फराह गोगी हिते तफ़सील न ॿुधाए छॾे। जी हू त मीडिया हाणे सां बि ख़ैर कयो ई कोन न त ॻाल्हाइनि मां पई, हुन काफ़ी फलाणे दफ़ा जियो हुननि ते खे शाज़िब माइक ते हुन थोरो ते shows गाड़ी में। चोरी जो इहो जेको आहे लंडन में दुबई में पाकिस्तान में केस कंदुमि काॾे गाइब थी आहे भरी छो अची विया वियो न। अंदर जो चोर गिल्टी। सही यानी प्रोग्राम में मां त आख़िरी हिन करे ख़बर चवंदो शामिल त कंदासीं इहे जमाली साहब proved अरशद guilty शरीफ़ जी आहिनि। उन ते ॻाल्हाए वठूं त चीफ जस्टिस अरशद शरीफ़ जे क़तल जो पाण मुरादो नोटिस वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इन शइ जी पाण मुरादे नोटिस जी आजियां कई आहे। सो इन इहा इन्वेस्टिगेशन किथे पहुती ऐं किथे मामिलो पहुतो आहे इहो जमाली ॾिसो अरशद शरीफ़ जो हिकिड़ो अलमनाक सानियो जंहिं सॼे पाण मुरादो पाकिस्तान नोटिस जे छो वठिणो पियो चीफ साफ़ी जस्टिस बिरादरी खे न बल्कि पाकिस्तान जी सॼी क़ौम खे हिलाए छॾियो। बिल्कुलु ऐं टॉर्चर थियो एतिरो हुननि ते त। ज़ालिमाना ऐं तशद्दुद। मां सम्झां थो त एतिरो अहिड़े क़िस्म जो वाक़ियो हो जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। तमामु देरि कई चीफ जस्टिस साहिबु इन खे सो मोटो वठण में पर ठीकु आहे असां चऊं था सो मोटो वतई त सही न। इहे इन इशू जेके जंहिं ते वठणु घुरिजे उन ते त वतई न। इन खां अलावा ताला कंहिं कंहिं शइ ते उहो सो मोटो वठंदो रहंदो आहे चीफ जस्टिस साहिबु। ऐं मां सां त चवंदा हुकूमत पाकिस्तान ऐं कीनिया हुकूमत इन ॿिन्ही जी बुनियादी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त जेके बि इन में मुलविस तव्हांखे लॻे पियो त आहिनि, कंक्लूजन त पहुची सघंदा जहिड़े स्पीड सां ही केस हली रहियो आहे? मां हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधाए छॾियां त कंहिं बि क़तल यानी की नाहक क़तल जो जेको मुहरकात हूंदा आहिनि उहे कॾहिं बि ईअं न थियो आहे त साम्हूं न अची सघा आहिनि। कॾहिं पर्दे जे अॻियां वारा या पर्दे जे पुठियां रहण वारा हमेशह कॾहिं न कॾहिं बेनकाब थींदा आहिनि। अच्छा तव्हां ॾिसो भुटे साहिब खे हिननि फांसी ॾिनी कंहिं चयो त इहो जेको आहे उन वक़्त में त जेको आहे इहो अदालती क़तल आहे कंहिंमें ताक़त ई कान हूंदी हुई। हा जुडिशियल मर्डर। पर वक़्त साबित कयो त उन्हनि जजनि जेको आहे पंहिंजे मुंहं सां चई छॾियो त इहा असांखां चोरी कराए वई आहे। ठीकु त नाहक क़तल कंहिंजो बि तव्हां कंदव उनजो हिसाबु ज़मीन जे मथां ऐं ज़मीन जे हेठां ॾियणो पवंदो। ऐं जेको बि हिन में मुलविस आहे छो जो असां त कॾहिं बि किथे ईअं इल्ज़ाम न लॻायो आहे त फलाणो या फलाणो। असां चवंदा जेको बि मुलविस आहे उनखे पाकिस्तानी अवाम जे साम्हूं आंदो वञे ऐं उनखे कैफ़े इंसाफ मिलणु खपे। इंसाफ मिलणु तमामु ज़रूरी आहे। जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड। जमाली साहब थैंक यू सो मच। प्रोग्राम जो टाइम जेको आहे ख़तमु थिए पियो नाज़रीन। तव्हां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधियूं मईशत ते ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं सियासत ते। सो दुआ कयूं था त असांजी पाकिस्तानी मईशत जेको आहे उहा बहितर खां बहितर थींदी वञे। हुकुमराननि खे अकुलु अचे त हू सही स्ट्रेटजीज़ सां कमु कनि सही पॉलिसीज़ आणनि त जीअं मुल्क जेको आहे तरक़ी जी तरफ़ वञे। सो पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।